नाज़िन जरवार में करोड़ें रुपयनि जी लागत सां ठहियल इस्पताल शुरू थियण खां अॻु तबाह थी वई आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त अमले जे पघारुनि समेत लखें रुपयनि जी बजट बावजूदि इस्पताल बेला बणियल आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ख़ुर्शीद सियाल। कंवरराम जियाबाड़ी शहर दरबार शहर में मौजूद आया। दरबार शहर 30,000 खां वधीक आबादी रखंदा आहिनि। दरबार शहर जा शहरी जेके आहिनि सिहत जे सहूलियतनि खां महरूम आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां अॻूणे MP सरदार रहीबख्श बोज़दार जेको आहे 2010 में ही जेका इस्पताल ठाराई, जंहिंखां पोइ बिल्डन खाते ऐं जेको आहे पंहिंजो ठेकेदारनि पारां नाक़स मटीरियल इस्तेमालु करण सबबि ही 10 सालनि अंदरि इस्पताल जेको आहे ज़बूं नाले जो शिकार थी वई आहे। दरबार वासी जेको आहे मुतसिल इस्पताल जी बहाली लाइ सरापा इजाज़ पढ़िया अचो दरबार वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा चवणु आहे? कोई तदारक नथो थिए। सिविल सोसाइटी जा माण्हू असांजा हितां जा जेके पंहिंजा सहाफ़ी बिरादरी जा दोस्त सभिनी कोशिशि कई आहे। बुख हड़तालूं ठलो ठलो आसरो मिलियो, का शइ कोन्हे, टिकी गोरी कोन थी मिले। हाणे हे जेकॾहिं असांजी इस्पताल बहाल थी वञे, असांजे जरवार खे केॾी पसगर्द आई आहे, केॾी तकलीफ़ में हूं। खानपुर भईंदा हूं, मीरपुर भईंदा हूं, उते वञी करे वठी ईंदा हूं। को सीरियस मसइलो हूंदो आहे, ॿी जा ते 24 कलाक इस्पतालूं हलनि थियूं। असां वटि साईं हे सॼो ॾींहं जी नथी, 2 बजे ताईं नथी हले। कौं साल सां ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। अस्पताल खोली वञे, सरदार अलीगौर खान, मानबेश खान, बारी खान पिताफी को अपील अस्पताल बहाल थी वञे। मीरपुर वठी वञूं था, मरीज़नि खे हेॾे होॾे थियूं था पिया। असांखे खाननि खे इहा अपील आहे, असांखे अस्पताल बहाल कई ॾिनी वञे। जी बिल्कुलु, दरबार वासियुनि सां मां वीचार ॿुधाईंदुमि। वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त जरवार इस्पताल जी जेका बिल्डिंग आहे उहा बहाल कराई वञे, त जीअं जरवार वासी जेके आहिनि सिहत जूं सहूलियतूं हासिलु करे सघनि। कैमरामैन वकार बोज़दार सां गॾु ख़ुर्शीद सियाल, धरती TV मीरपुर मां।